नाज़रीन अस्सलामु अलैकुम। नाज़रीन सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मोहम्मद यूसिफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी सब डिवीज़न जे मिठराऊ केनाल मां निकिरंदड़ सेफल शाख ऐं फीडर 12 ऐं मिठराऊ केनाल मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ वाटर कोर्स 12 टीआर 12 बीआर 12 सीआर जे समय आबादगारन खलीफो हाजी रमज़ान राहू मीरपुरखास बार जे अॻवान मौला बख्श राहू अशफाक राहू साहिब मंगरियो अली असगर राहू मोहम्मद अमीन शर खैर मोहम्मद दर्स अब्दुल रज़ाक राहू परियल महर मिठल महर वाहिद बख्श महर जावेद राहू गाज़ी मंगरियो पीराणो महर उस्मान बिरोही हमाद साहिब गागन मंगरियो आरिफ बिरोही अब्दुल कादिर बिरोही मंजूर राहू अली नवाज़ महर समेत समय आबादगारन ھارين मेन चौक सिंधड़ी ते पाणीअ जी खोट ऐं वाटरन खे गैर क़ानूनी धक्का हुअण ऐं आबपاشي अमलदारन पारां रिश्वत घुरण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरन खे बाहियूं ॾेई سانگهڙ ميرپورخاص ऐं खपरो रोड ते धरणो हणी रोड ब्लाक करे छॾियो, जंहिं करे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। 4 कलाकनि खां धरणे सबबि मुज़ाहिरीन ऐं मुसाफ़िरनि में ॾंद चक थी। रोड बंदि हुअण बावजूदि एरीगेशन अमले पारां को बि न पहुतो। मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त सालियानी वाराबंदी खां पोइ केनाल ऐं शाखुनि में पाणी आयो आहे त मथां वरी एरीगेशन अमलदार शाखूं बंदि करे वेठल आहिनि ऐं वाटर कोर्सनि में तका हया विया आहिनि ऐं वाटर कोर्सनि ते गैर क़ानूनी रोटेशन जो शेड्यूल जारी कयो वियो आहे जेको नामंज़ूर आहे, जंहिं करे वाटर कोर्सनि में पाणी जो वहिकिरो तमामु घटि आहे, जंहिं करे पोखियल फसल पिणु सुकी रहिया आहिनि। हिननि जो वधीक चवणु हो त पाणी जा सिर्फ़ु 1 या 2 वारा फसलनि लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि, जंहिं बाद पाणी जी डिमांड घटिजी वेंदी। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त पाणीअ जी मुनसिफ़ाणे विर्छ करे आबादगारनि खे हिसे जो पाणी ॾिनो वञे ऐं गैर क़ानूनी रोटेशन रोकण जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। आख़िर में आबादगारनि ऐं एरीगेशन में ॻाल्हियूं कामयाब थियण बाद धरणो ख़तमु कयो।